इमाम जी ज़िम्मेवार जो बयान। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे तो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज खां वधीक हल्की पुर कामिल नमाज कंहिं बि इमाम जे पोयां न पढ़ी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज में कंहिं ॿार जे रोअण जो आवाज़ ॿुधंदा हुआ त नमाज खे हल्को करे छॾींदा हुआ, मथां संदसि माउ परेशान थी विए। हज़रत अबू क़तादा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शुरू में नमाज खे डिघो करण जो इरादो कंदो आहियां, पर जॾहिं ॿार जे रोअण जो आवाज़ ॿुधंदो आहियां त नमाज हल्की करे छॾींदो आहियां, छाकाणि त ॿार जे रोअण सां संदसि अमर खे जेका सख़्त तकलीफ़ बेक़रारी थिए थी उन जी मूंखे ॼाण आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं तव्हां मां को माण्हुनि खे नमाज पढ़ाए त कंहिंखे घुर्जे त नमाज हल्की कराए, छो त मुक़्तदिन में बीमार, कमज़ोर ऐं कोड़ा बि हूंदा आहिनि। जॾहिं तव्हां मां को अकेलो पंहिंजी नमाज पढ़े त जेतिरो वणेसि नमाज खे ज़िक्र करे। कैस बिन अबी हाज़िम चवे थो त मूंखे हज़रत अबू मसऊद रज़ी अल्लाह अन्हु ॿुधायो त हिकु शख़्स नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो, हे अल्लाह जा रसूल, आउं फलाणे शख़्स जे करे सुबुह जी नमाज खां रहिजी वञा थो, छाकाणि त उहो डिघी नमाज पढ़ाईंदो आहे। हज़रत अबू मसऊद रज़ी अल्लाह अन्हु चवे थो, मूं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नसीहत कंदे सख़्त कावड़ में उन ॾींहं खां वधीक कॾहिं बि न ॾिठो। चुनाच हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां मां के माण्हुनि खे बेज़ार था कनि, ख़बरदार तव्हां मां जेको माण्हुनि खे नमाज पढ़ाए त हल्की करे पढ़ाए, छो त मुक़्तदिन में कमज़ोर, कोड़ो ऐं कम वारो माण्हू बि हूंदो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे फरमाए त फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, युसल्लून लकुम फइन असाबू फलकुम व इन अख्तऊ फलकुम व अलैहिम। इमाम तव्हांखे नमाज पढ़ाईंदा, पोइ जेकर उहे सही तरह पढ़ाईंदा त उनजो फ़ाइदो तव्हां लाइ आहे, ऐं जेकर ग़लति पढ़ाईंदा त तव्हांखे पोइ बि फ़ाइदो सवाबु थींदो ऐं उनजो गुनाह उन्हनि ते थींदो। हज़रत उस्मान बिन अबिल आस रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे जेका आख़िरी वसियत कई सा उहा हुई त जॾहिं तूं माण्हुनि जी इमामत करे त कंहिं नमाज़ हल्की करे पढ़ाइजांइ। मुस्लिम जी हिकु रिवायत जा लफ़्ज़ ही आहिनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, पंहिंजे क़ौम जी इमामत कर। चयईं त मूं अर्ज़ु कयो, अल्लाह जा रसूल, मूंखे पंहिंजे दिलि में विसविसा ईंदा आहिनि। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ॿुधी फरमायो त ओरे अचु। पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पंहिंजे अॻियां विहारियो ऐं पंहिंजे हथ जे तिरी मुंहिंजे सीने ते बुॻनि जे विच में रखियाऊं। पोइ फरमायाऊं तिरी बीहो। चुनाच हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजो हथ मुबारक मुंहिंजे पुठीअ ते ॿिन्ही फणनि जे विच में रखियो ऐं फरमायो त पंहिंजे क़ौम जी इमामत कर। जेको इमामत करे उहो हल्की नमाज़ पढ़ाए, छो त जमात में कोड़ा बि हूंदा आहिनि, कमज़ोर बि त कम वारा बि। पर जॾहिं तव्हां मां को अकेली नमाज़ पढ़े त कंहिंखे इख्तियार आहे त जीअं वणेसि नमाज़ पढ़े, बाक़ी नमाज़ पढ़ाए त हल्की करे पढ़ाए। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा चवे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हल्की नमाज़ पढ़ाइण जो हुकुम ॾींदा हुआ ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे नमाज़ पढ़ाईंदा हुआ त सूरत साफ़ात पढ़ंदा हुआ।